Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest update. वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम सिलसिले के उतां अॻिते था वधायूं। हिन वक़्तु असां सां गॾु फोन लाइन ते मौजूद आहिनि क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह ऐं नाले वारा कानूनदान अयाज़ लतीफ़ पलियो साहब। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राय साहब। सर जावेद भुट्टो साहब जे हवाले सां अॼु सुबुह सां ई जेके माना हिकिड़ो इंतिहाई ॾुखोईंदड़ क़िस्म जी ख़बर DC वाशिंगटन मां मिली। इन ते माना कीअं पिया तव्हां जेको आहे सो ॾिसो पिया इन सभिनी शयुनि खे, छो त हुनजो हिकिड़ो अवामी तहरीक सां वक़्तु गुज़रियो, उन खां सवाइ हुनजी शख़्सियत जे हवाले सां छा चवंदव? अॼु इंतिहाई ॾुखोईंदड़ ॾींहुं आहे। आउं सफ़र में आहियां। अॼु इंतिहाई मूंखे गाॾीअ में सफ़र में इंतिहाई तकलीफ़ पहुती आहे जो सुबुह साण जॾहिं ख़बर पई त असांजो प्यारो दोस्त, असांजो दिलबर जिगर जावेद भुट्टो हलियो वियो ऐं ॿियो सुहिणी रिसाले जो एडिटर को एडिटर मक़सूद मेमन साहब जेको तारिक अशरफ साहब जो ब्रदर इन लॉ हो, ॿई हलिया विया ऐं ॿई हिकिड़ा शानदार माण्हू हुआ। जावेद भुट्टे साहब जी ख़ूबी इहा हुई जो जीअं कंहिं फंक्शन या प्रोग्राम में तव्हां वेंदा आहियो न, पोइ बिना कंहिं सबब ऐं बिना कंहिं मिटी माइटी या वास्ते जे को ॿारु तव्हांखे ॾाढो वणंदो आहे, को 5-7 सालनि जो ॿारु माउ या पीउ जे हंज में टिपा पियो ॾींदो आहे, ॿियनि ॿारनि खां उहो तव्हांखे वणंदो आहे तमामु घणो। ख़बर न आहे छो। तीअं जावेद भुट्टो खे पाण त सभु सुञाणूं, पर जावेद खे केर बि न सुञाणंदो हुजे हा ऐं कंहिं ट्रेन या जर्नी में या कंहिं एयरपोर्ट ते जावेद वेठो हुजे हा त संदसि मुड़क ॾिसी, संदसि किताब पढ़ण जो या कंहिं शइ खे घुरण जो अंदाज़ ॾिसी, संदसि टेक ॾेई अखियूं पूटण जो अंदाज़ ॾिसी माण्हूअ खे कंहिं मासूम प्यारे ॿार वांगुरु जावेद वणणु शुरू थी वञे हा। मुंहिंजी साणसि पहिरीं मुलाक़ात ऐं सुजाग बार तरीक़ जो सेक्रेटरी जनरल हुअसि, पलीअ साहब सां गॾु शिकारपुर जे टूर ते वियासीं। होॾां कंदकोट में मलिक नदीम सां कचहरियूं, हेॾां असांजे प्यारे जावेद सां, ऐं पोइ हाफ़िज़ हिकिड़ो असांजो दोस्त हो, गीत ॿुधाईंदो त सिर कपियो या सूर्य चाढ़ियो, तोड़े छॾियो न को साबित पंध कंध त बि मुर्दासरी चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध। उहो गीत पे ॿुधायो। शाहिद जी जाइ ते वेठा हुआसीं, शाहिद ऐं जावेद ॿई वेठा हुआ, ॿई भाउर, ऐं जावेद सां कचहरी हुई। असांजो मरहूम साथी अमान अल्लाह बपड़ बि असां सां गॾु हो ऐं मलिक नदीम साहब बि गॾु हो। जावेद रुगो हिकिड़ो सियासी कारकुन कोन हो दौर में, पर मोहब्बत बुरड़े वांगुरु हू पंहिंजे यंग एज में डॉक्टर मोहब्बत बुरड़ो ऐं जावेद भुट्टो इहे इन क़िस्म जा माण्हू हुआ। ऐं ॿियो डॉक्टर असांजो दोस्त हूंदो सैफुल्ला निज़ामानी। इहे इन क़िस्म जा दोस्त हुआ जो पंहिंजे टीन एज में या पंहिंजे स्टूडेंट दौर में बि हू तमामु घणा पढ़ियल, तमामु घणा फ़लसफ़े खे, हिस्ट्री खे, साइंस खे, टेक्नोलॉजी के उन ज़माने में पढ़ंदड़ दोस्त हुआ। ऐं हिकिड़ो हीरो हो, हिकिड़ो जेम ऑफ अ पर्सन, हिकिड़ो डायमंड हो जेको जावेद सां हलियो वियो आहे। अच्छा सर, हुनजो इल्मी ऐं फिक्री तौर कीअं पिया माना हुनखे ॾिसो तव्हां? मूं गुज़ारिश कई त सिंध में अहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू यंग एज में मिलंदा ई कोन। यानी पलीअ साहब हिकिड़ो तमामु वॾो, रसूल पलीअ साहब हिकिड़ो ऐं सम्झा थो बर सग़ीर जो तमामु घणो पढ़ियल लिखियल माण्हू आहे। ऐं हो कोन चवंदुसि, छाकाणि बाबा खे कॾहिं मां हो कोन सम्झंदो आहियां त बाबा हिन बर सग़ीर जो तमामु घणो पढ़ियल लिखियल माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू आहे। ऐं अहिड़ो ई पढ़ियल लिखियल माण्हू शेख अयाज़ बि आहे ऐं इब्राहिम जोयो साहब बि आहे। ऐं त हाणे उन्हनि पढ़ियल लिखियल माण्हुनि जे विच में के नौजवान निकिरनि ऐं उहे एॾा पढ़ियल लिखियल हुजनि त उहो जावेद भुट्टो या मोहब्बत बुरड़ो या सैफुल्ला निज़ामानी या सिकंदर मुग़ल या सिकंदर अब्बासी इन क़िस्म जा नौजवान उन ज़माने में जॾहिं ॿिया पॉलिटिक्स पढ़ंदा तॾहिं फिलासफ़ी पढ़ंदा, जॾहिं ॿिया माण्हू नज़रियाती शयुनि खे रुगो पॉलिटिकल हवाले सां ॾिसंदा तॾहिं जावेद ॾिसंदो उनखे फ़लसफ़े जे हवाले सां, उनखे हिकिड़े नक़ाद जे हवाले सां, उनखे इर्तिका जे सफ़र जे जाइज़े वठंदड़ जे हवाले सां। ऐं उन सां वाशिंगटन में बि मिलंदो रहियुसि। संदसि घर वारी जेका आहे अदी नफ़ीसा, उहा बि हिकिड़ो लाजवाब माण्हू। ऐं पाण गॾिजी कई दफ़ा मूंखां वॉइस ऑफ अमेरिका लाइ इंटरव्यू कयूं। संदसि साली जेका नरगिस सूदबाई आहे, सा बि हिकिड़ी शानदार ख़ातून, ऐं ॿई भेणूं अदी नफ़ीसा ऐं अदी नरगिस लेफ्ट जी पॉलिटिक्स में तमामु वॾा नाला। जावेद जो भाउ शाहिद हिकिड़ो तमामु शानदार मौसीकार, ऐं हीउ जेको गीत आहे वॉइसिस जो ही ॻाढ़ो झंडो मस्तीअ में भल झूमे पंहिंजी वस्तीअ में, उहो बि बेदिल मसरूर ऐं शाहिद भुट्टे जी कंपोज़िशन। संदन भेण असां खां हली वई अदी फौजिया भुट्टो, जावेद ऐं शाहिद जी, उहा बि हिकिड़ी तमामु पढ़ियल लिखियल नौजवानी में हली वई असां खां। हीउ हिकिड़ो अहिड़ो यूनिक घर हो जंहिंजो वास्तो सियासत खां वधीक अदब सां हो, इल्म सां हो। हू शयुनि खे
ख़ालिस इल्मी अदबी ऑब्जेक्टिव नुक़्ते निगाह खां ॾिसंदो हो, बायस न हो, हू हर शइ जो जाइज़ो हींअर ताज़ो हुन जा सूफ़ीज़म लाइ वीचार आया हुआ, ताज़ो हुन खादी दुर जी सियासत जो ॿीहर जाइज़ो वठण जी ख़्वाहिश पे ज़ाहिर कई त हीउ सॼो घर हिननि जो सालो जेको आहे डॉक्टर परवेज़ हूदबा आहे, सो बि पाकिस्तान जो तमामु वॾो हिकिड़ो इंटेलेक्चुअल तमामु वॾो थिंकर, त हीउ हिकिड़ो सॼो घर हो जीअं को कबीला हूंदा आहिनि न, वेड़ू कबीला, बाबा मंगोल तातारी फलाणा अचनि पिया मुग़ल, तीअं हीउ जेकॾहिं पाण चऊं त हीउ हिकिड़ो अहिड़ो घर हो, हिकिड़ो अहिड़ो मर्कज़ हो जेको इल्म जो घर आहे, जेको ॾाहप जो घर आहे, जेको ॼाण जो घर आहे। अच्छा सर, तबियतनि ऐं मिज़ाजनि जेको पाण हुनखे ॾिठोसीं त हिकिड़ो फ़क़ीर मंश क़िस्म जो माण्हू हो, सूफ़ी क़िस्म जो माण्हू हो, हर इंसान सां प्यार कंदड़ माण्हू हो, जंहिं वटि रंग नसुल मज़हब जे हवाले सां को बि जेको आहे सो वीछो कोन हुयो। छा था सम्झो जेको हुनजो क़तलु आहे, हिकिड़े अमन पसंद माण्हू जो क़तलु, हुनजे पुठियां कहिड़ा महवर या जेको आहे सो कहिड़ी शइ थी सघे थी? मुंहिंजे ख़्याल में हिनखे थॉरोली इन्वेस्टिगेट करणु खपे सॼी शइ खे। कॾहिं कॾहिं अहिड़ा इंसिडेंट्स बनाया वेंदा आहिनि, केतिरा अहिड़ा क़तलनि जेके पाकिस्तान में जिन जी जांच धणनि मिटनि माइटनि बि कोन कई आहे, त उहे कीअं माण्हू हलिया विया ओचितो। ऐं मसलन हसन दर्स आहे, हसन दर्स रस्ते ते ईअं पियो, राति जो आयो, केतिरा माण्हू चवंदा त पंहिंजे मौज में हो, मस्ती में हो, गाॾी लॻी वई, पर हुनखे इन्वेस्टिगेट त थियो ई कोन, ओचितो गाॾी कीअं लॻी वई, कीअं पियो आहे। ऐं ईअं ई मसलन शाहनवाज़ भुट्टो हो फ्रांस में, शाहनवाज़ भुट्टे जो बि हिकिड़ो तमामु सस्पिशियस हालतुनि में मौत थियो, उहो बि इन्वेस्टिगेट कोन थियो। तीअं केतिरा मौत थियनि था, उन्हनि खे पाण नायला रिंद जो मौत हो सिंध यूनिवर्सिटी में, हाणे उन में इन्वेस्टिगेशन आख़िरी अंजाम ते ॻाल्हि खे कोन पुॼाई त छा थियो। तीअं हीउ जेको असांजो भाउ आहे, इन सां को उते रहंदड़ ॾाढो एतिरो जज़्बाती थी वञे जो गोलियूं हणेसि, जावेद खां कोई एक्सपेक्टेशन ई कान्हे त उहो कंहिं माण्हू खे अब्यूज़ करे या कंहिंसां को अहिड़ो रूट ॻाल्हाए, रुखो ॻाल्हाए जो अॻिलो माण्हू बंदूक खणी अची मारे विझेसि। तंहिंजे करे कॾहिं कॾहिं ढकणु धीअ खे सिखे नोह लाभ हूंदो आहे त को मथां को नफ़ीसा या नरगिस या जावेद जो को अहिड़ो मौक़ुफ़ हुजे, इन शइ खे चेक कजे। ॿी ॻाल्हि त हिकिड़ो तमामु परॾेह में हिकिड़ो वरी ॿियो पासो बि आहे, ॿियो पासो आहे त परॾेह में केतिरा अहिड़ा जुनूनी माण्हू थियनि था जेके वञी स्कूल में फायरिंग करे सवे माण्हू मारे वेंदा आहिनि। पंहिंजा हिकिड़ो ॿ दोस्त निज़ामाणी सिंध जा, कुझु ॿी ज़ातियुनि जा, उहे ह्यूस्टन में ईअं गैस स्टेशन्स ते ओचितो कंहिंजे कावड़ ॼण या मोमारी में गोली में मारिजी विया आहिनि। त शयुनि खे यकदम जेका पाण वटि फतवा जारी कबी आहे, या चइबो आहे त बसि न न इहो कुदरती मौत आहे, या वरी फतवा जारी कबी आहे त न न इहो हरूभरू क़तल आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि खे इन्वेस्टिगेट करणु खपे। अमेरिका में रहंदड़ जेका सिंधियुनि जी तंज़ीम आहे, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, हुनजो कन्वेंशन बि थियण वारो आहे हींअर टोरंटो में कैनेडा में, उहे उन जा दोस्त गॾिजी उते विज़िट कनि, उते जी पुलिस सां कोऑर्डिनेट कनि। ऐं जेका पाकिस्तानी तंज़ीम आहे वाशिंगटन में, उहा बि असराइती आहे, उहा बि हुन में पंहिंजो किरदारु करे। डॉक्टर मंज़ूर एजाज़ जहिड़ा, सरफराज़ मेमण जहिड़ा माण्हू, अली नवाज़ मेमण जहिड़ा, मुश्ताक राजपर, हसन मुश्तबा, ॿिया दोस्त पढ़ियल लिखियल वेझा जेके न्यूयॉर्क या वाशिंगटन जे आसपास आहिनि, त गॾिजी इनखे इन जो इन्वेस्टिगेट कनि। पर हिन जो अज़ालो कोन थी सघंदो, जावेद भुट्टे जहिड़ो माण्हू तव्हांखे वरी हथु कोन ईंदो। सही। अच्छा सर, इन खां अलावा जेके हिन वक़्त ताईं सोशल मीडिया ते जेके आहिनि सो ख़बरूं मिलनि थियूं पियूं त उन वारसनि खे अञा ताईं डेड बॉडी ताईं पहुचणु कोन ॾिनो वियो आहे, पाकिस्तानी सफ़ारत खाने खे कहिड़ो रोल प्ले करणु खपे? पाकिस्तानी सफ़ारत खाने खे रुगो न, पाकिस्तानी वज़ारत ख़ारजा खे रोल प्ले करणु खपे। पाकिस्तानी वज़ारत ख़ारजा शाह महमूद कुरैशी, सफ़ारत खानो त नंढी शइ आहे। शाह महमूद कुरैशी पाकिस्तान जे हेॾे वॾे अहले इल्म, अहले कलम, अहले दानिश ते पंहिंजो मौक़ुफ़ पेश करे। शाह महमूद कुरैशी उते जे अमेरिका जे सेक्रेटरी ऑफ स्टेट, जेके वज़ीर ख़ारजा खे सेक्रेटरी ऑफ स्टेट चवंदा आहिनि, उन सां राब्तो करे ऐं उनखे पाकिस्तान पारां तशवीश खां आगाह करे। ऐं शाह महमूद कुरैशी साहिबु हिकिड़ो पढ़ियो लिखियो, पाण बि हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, उहो फौरन ॻाल्हाए पाकिस्तानी सफ़ारत खाने सां त उहो स्टेट डिपार्टमेंट सां कॉन्टेक्ट में अचे ऐं ख़ानदान जे हवाले उनजी जेको जिस्म आहे उहो बि थिए। पर उन खां अॻु में जेके बि फोरेंसिक जा, जेके बि घुर्बल इन्वेस्टिगेशन जा ज़रिया हुजनि, उन्हनि सभिनी खे चेक करे पाकिस्तानी सफ़ारत खानो धनी थिए। जावेद भुट्टो कोन्हे ॻाल्हि, जावेद भुट्टे जी कान्हे ॻाल्हि, आहे पाकिस्तान जे हिकिड़े थिंकर जी ॻाल्हि आहे, बर सग़ीर जे हिकिड़े सोचींदड़, सम्झंदड़, दाना ॾाहे माण्हूअ जे मौत जी। तंहिंजे करे इहो बर सग़ीर जो नुक़सानु आहे, रुगो सिंध जो कोन्हे, सिंधी जे पर्सपेक्टिव में न ॾिसिजे, हीउ सॼे पाकिस्तान जो ऐं नंढे खंड जो नुक़सानु आहे। ऐं उन नंढे खंड जे नुक़सान में असीं सभु शरीक आहियूं, अदी सां भेण सां, असांजी हुदबा भेण सां, ऐं असीं संदसि ख़ानदान सां, शाहिद सां, ॿियनि सां बि शरीक आहियूं। पर हीउ असां सभिनी सां बि ताज़ियत थियणु खपे, छाकाणि त नुक़सानु रुगो भुट्टो फैमिली जो या हुदबा फैमिली जो कोन्हे, पर इहो नुक़सानु सॼे सिंध ऐं पाकिस्तान ऐं बर सग़ीर जो आहे,
ऐं अमेरिका में रहंदड़ सिंधियुनि जो आहे ऐं अमेरिका में रहंदड़ पाकिस्तान जो आहे। तंहिंजे करे इन शइ खे ऐं ॿियो बंदि बदिजे त को बि हिकिड़ो नसुल परस्ती या को बि हिकिड़ो क्रिमिनल निकिरंदो अमेरिका में या यूरोप में या बर्तानिया में या लंडन में या कंहिं ब्रिस्बेन में मेलबर्न में उहो अची गोलियूं हणी करे पाकिस्तानी खे मारे खे ॾींदो। असीं बेदराफ़्त ऐं लावारस थियो ते असांजी ॾिसो 11-12 बजे गोली लॻी आहे, 4 बजे जॾहिं असांजी भेण आई आहे तॾहिं हुनखे लाश मिलियो आहे। त ईअं 8-8 10-10 कलाक को आहे को शिकारपुर कंदकोट ऐं ठटो ऐं बदीना आहे जिते ईअं लाश पियो हुजे 8 कलाक। अमेरिका पंहिंजे शहर वाशिंगटन में कंहिं पाड़ेसरी पाण चवंदा आहियूं अमेरिकी तमामु प्यार भरिया माण्हू हूंदा आहिनि कंहिं पाड़ेसरी बि तव्हां कोन ॾिनी। तंहिंजे करे फुल इनखे इन्वेस्टिगेट करणु खपे ऐं पाण सभिनी खे हिक ॿिए सां ताज़ियत करणु खपे। महिरबानी अयाज़ लतीफ़ पलियो साहब, तव्हां जावेद भुट्टो साहब जी शख़्सियत ते जेके लिकल पासा हुआ उन्हनि खे बि जेको आहे असांजे नाज़रीन सां शेयर कयो। नाज़रीन, जीअं त तव्हांखे इहा जेको आहे सुबुह साईं हिकिड़ी इंतिहाई ॾुखोईंदड़ क़िस्म जी ख़बर DC वाशिंगटन मञा मिली त जेको आहे जावेद भुट्टो साहब जिन खे कंहिं हिकिड़े वैशी दरिंदे ऐं जेको आहे हिकिड़ो जेको चवनि था त शीदी नसुल जो जेको आहे हिकिड़ो फोरू क़िस्म जो माण्हू हुयो जेको नशे जी हालत में अची सिंध जे ॾाहे जावेद भुट्टो साहब जो जेको आहे उहो क़तलु कयो। हिन वक़्तु पूरी सिंध सोग ऐं सख़्ती में आहे छो त जावेद भुट्टो साहब जन जहिड़ा माण्हू मुदबिर क़िस्म जा माण्हू ऐं मुफ़क्किर क़िस्म जा माण्हू जंहिं जेको आहे फ़लसफ़े में न रुगो तालीम हासिलु कई बल्कि पंहिंजो पाण खे जिते माना मुख़्तलिफ़ तरीक़नि सां शिकारपुर मंझां निकितो ऐं शिकारपुर मंझां निकिरण खां पोइ हुनजो जेको तालीमी सिलसिलो थियो उहो सखर खां पोइ बोलान यूनिवर्सिटी जेको आहे बलोचिस्तान, तंहिंखां पोइ वरी कराची यूनिवर्सिटी खां वठी वरी जेको आहे बल्गारिया जेको आहे हुन मुल्क वियो। तंहिंखां पोइ हुनजो सफ़र जेको आहे रहियो उहो अमेरिका में रहियो, पर सिंध जे अंदरि हिकिड़ो शऊर जे हवाले सां इंतिहाई जेको आहे ॾाप जे हवाले सां ऐं मुसलसल जेको आहे इंसानियत दोस्ती जे प्रचार ऐं पैगाम ऐं अमुन दोस्ती जो जहिड़े नमूने सां हुन दर्स ॾिनो ऐं हुनजी जेका ज़िंदगी हुई उहा इंसानियत जे लाइ वक़्फ़ थियल हुई, अमुन जे लाइ वक़्फ़ थियल हुई ऐं नौजवाननि खे उत्साहण जे लाइ वक़्फ़ थियल हुई। उहो ॾींहुं उहो जेको आहे अॼु विसामी वियो ऐं हिन वक़्त ताईं जो जेके ख़बरूं वाशिंगटन DC में अची रहियूं आहिनि त अञा सूदो जेको वारसनि खे आहे उहो डेड बॉडी जेको आहे कोन ॾिनी वई आहे। ऐं ॾुखोईंदड़ ॻाल्हि इहा आहे त 4 कलाकनि ताईं जेसीं ताईं माना संदसि घरवारी अदी हूदबाई जेसीं ताईं उते न पहुती हुई उन वक़्त ताईं जेको आहे संदसि जेको आहे जिस्म बि जेको आहे जिते उहो क़तल वारी हंधि हुई उते ई जेको आहे पियो रहियो। हाणे सवाल इहे बि उभरनि था पिया त जेकॾहिं वक़्ताए थो खेसि कंहिं अस्पताल ॾिनो वञे हा त शायदि हुनजी जान बची पए सघी। इहो बि सवाल थो बाक़ी रहे त जावेद भुट्टो साहब जेको माना हिकिड़ो तबियतनि ऐं मिज़ाजनि फ़क़ीर मंश क़िस्म जो माण्हू हुयो उनजो कंहिंसां को झेड़ो झगड़ो को तकरार जेको आहे क़तई तौरु उहो बि मुमकिन कोन्हे को। हिन जे पुठियां आख़िरकार कहिड़ा रीज़न आहिनि, बहरहाल इन्हनि सभिनी शयुनि जी इन्वेस्टिगेशन त बहरहाल अमेरिकन पुलिस कंदी, पर हिन वक़्तु जेको बुनियादी हिकिड़ो इंसानी ऐं क़ानूनी ऐं तौरु जेको हक़ बणिजे थो पियो उहो अमेरिकी जेको आहे हुकूमत खे न रुगो उहो ॾियणु खपे, पर जेका अमेरिका जी पुलिस आहे उहो वारसनि सां ज़रूरु जेको आहे सहकार करे ऐं जेको आहे डेड बॉडी वारसनि